नाज़रीन, दादू शहर में सफ़ाई जो नाक़स इंतज़ाम में म्यूनिसिपल इंतज़ामिया जी नाअहली सबब हर तरफ़ गंदगी जा ढेर लगल आहिनि। उन हवाले से पेश है नवीद कुरैशी जी ही रिपोर्ट। नाज़रीन, दादू शहर गंदगी ढेर में तब्दील थी वियो आहे। म्यूनिसिपल जी नाअहली जी करे हर तरफ़ गंद किचरो पियल आहे। नाली जो गंदो पानी रोडनि ते अची वियो आहे। माण्हू सख़्तु परेशान आहिनि। माण्हू दाहूं करे रहिया आहिनि। माण्हू इहो चई रहिया आहिनि त असां कहिड़ो ॾोह कयो आहे जो असांखे एॾी वॾी गंदगी ॾिनी वई आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त दादू शहर जा जेके मुख़्तलिफ़ पाड़ा आहिनि, मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि, उते जो गंद ॾिठो वियो आहे हिन वक़्तु। ऐं म्यूनिसिपल जी जेका नाअहली आहे, म्यूनिसिपल जा जेके मुलाज़िम आहिनि, उन्हनि पारां को बि हिन वक़्तु ताईं कमु नथो कयो वञे। ऐं जेको माण्हुनि जो हितां चवणु आहे त सफ़ाई न कराई वई त असां सख़्तु एहतिजाज कंदासीं। अचो हितां माण्हुनि खां पुछा कयूं, उहे छा था चवनि। ये जेका उनजी नाअहली रमज़ान शरीफ़ जे भलारे महीने में बि ॾिसो त शहर सॼो गंदगी जे लपेट में अची वियो आहे। हाणे हिकिड़ो चीफ सुपरवाइज़र मुक़ररु कयो अथनि जेको हाणे हर हफ़्ते जेको आहे 8 ॾींहं जेको आहे उहो जेको सफ़ाई कराए थो हर हिकु यूसी जी। हाणे यूसी जेसिताईं 8 ॾींहं सफ़ाई थिए तेसिताईं त उहो पाड़ो सॼो गंदगी भरचड़ थो वञे, जंहिंमें मच्छरनि जो आज़ार थी थो वञे, डायरिया ॿारनि खे थी वञे। हाणे ॻाल्हि इहा आहे त जेका 2.5 करोड़ जी बजट आहे उहा खाइजी थी वञे ऐं हीअ ड्रामाई किरदारु अदा था कनि सिर्फ़ु जेको सफ़ाई जे ॾेखारण लाइ। जॾहिं त इहो साॻियो ई अमलो हो त शहर जी चेयरमैन जे दौर में बहितरीनु सफ़ाई थींदी। चेयरमैन जे वञण खां पोइ इहो साॻियो ई अमलो आहे। अञा उन खां वधीक जेको आहे फर्ज़ी नाला ॾेई पघारूं खयूं थियूं वञनि। फर्ज़ी इहो तेल जेको आहे जेके असांजा डॉलर रक्षा जेके उहे रक्षा जेके आहिनि उहे बंदि पिया आहिनि। उनजो तेल जेको आहे डेली निकितो थो वञे। हिते साईं निज़ाम अहिड़ो आहे, चेयरमैन विया, काउंसलर विया, फलाणा ऑफिसर आया, हीअं मुंहिंजा AC आहे इंचार्ज म्यूनिसिपल कमेटी जो। 14 कारखाना लॻाया अथसि ऑफिस में। 14 कारखाना थो हलाए, रेवेन्यू जो कारखानो, म्यूनिसिपलिटी जो कारखानो ऐं अञा को 2-3 साइड में जेके आहिनि सो उहे कारखाना थो हलाए। हाणे उहो छा संभालींदो म्यूनिसिपल खे? म्यूनिसिपल थी वियो आहे सॼो शहर गंद जो ढेर। जंहिं घिटी में वञु गंद, जंहिं घिटी में वञु गंद, जंहिं घिटी में वञु नाली उथले थी, जंहिं घिटी में वञु, सम्झ साईं। ऐं तंहिंखां पोइ अलाह हिननि खे वॾी हिदायत ॾींदो पैसे जी। पैसो खाओ कमु न करायो, पैसो खाओ कमु न करायो, इहे हाल आहिनि। सिर्फ़ु वन मैन शो जो हिकिड़ो किरदारु आहे हिकिड़ो हिते जेको चीफ सुपरवाइज़र आहे, उहो ई हिकिड़ो दादूअ जो जेको वॾो आहे उहो ई सभु कुझु करण वारो आहे। रोज़ CA मां मटिजनि था। ऐं दादूअ जी जेका हींअर पोज़ीशन इहा आहे त 4 यूसीनि में विराए वियो आहे। हिकिड़ी यूसी, ॿी यूसी, 3 यूसी में कमु, 4थी यूसी में कमु। जॾहिं मुंहिंजी यूसीअ जो वारो अची थो वञे वरी साॻी बोर्ड अची थी वञे। आख़िर कहिड़ी नाइंसाफ़ी आहे दादू शहर जे माण्हुनि सां? आख़िर ज़ुल्म कहिड़ो आहे? भला DCO साहिब खे बि असां अपील करे चुका आहियूं। वॾनि जेका सो जेके MNA MPS खे बि असां जेका अर्ज़ु करे विया आहियूं, पर पोइ बि हीउ चीफ सुपरवाइज़र आहे हिकिड़ो जेको आहे जेको सॼे म्यूनिसिपल जी बजट उन जे हथ में आहे। निहायती अफ़सोस सां चवणो थो पए, दादू ज़िले जी, दादू टाउन जी म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जी 2.5 करोड़ रुपया बजट आहे, जंहिंमें CMO ऐं उन जा CMO जा सुपरवाइज़र या जेके बि ऑफिसर आहिनि मिली सिली पाण में गॾु छोड़ करे उहे पैसा खाई था वञनि, तेलनि जी सूरत में, सफ़ाई जी सूरत में। ऐं मां चवां थो त अॻे त वार्ड सिस्टम सफ़ाई थींदी हुई, त हाणे वार्ड सिस्टम सफ़ाई बि कोन थी थिए, हाणे UC वाइज़ ई थिए। हाणे UC वाइज़ सफ़ाईअ में हाणे असांजो पाड़े जो नंबर 10 ॾींहंनि खां पोइ थो अचे। हाणे 10 ॾींहंनि खां पोइ छा उहा सफ़ाई हूंदी? अॻे त डेली सफ़ाई थींदी हुई। मां गुज़ारिश कयां थो डिप्टी कमिश्नर दादू साहिब खे त फौरी नोटिस खणे ऐं इन ते सख़्ती सां नोटिस खयो वञे। ऐं आला अमलदारनि खे बि गुज़ारिश कयां थो त उहे बि नोटिस खणनि। काफ़ी घिटियूं असां जेका बिस्मिल्लाह रहमान रहीम पार्टी काफ़ी घिटियुनि में जेका गंदगी आहे, किथे जेका सफ़ाई थिए थी ऐं जेका सो तमामु गंदगी वधी वई आहे। CMO जेको आहे सो का बि अहिड़ी तर्क नथो वठे। वरी बि जेको आहे सो सियासी माण्हू कुझु 2-3 ॾींहं वठवड़ा कई, पर उन्हनि खे बि माना बाईपास करे वियो।